घर ही मुझो घर ये जन्नत में भी मां ॾिठो आ बहिश्त में भी ॾिठो आ हिकड़ो कोटा उन में टे बंगला भला बंगला साजे पासे वारो बंगलो मुझे वडे ॾाॾे इब्राहिम खलीलुल्लाह जो आ विच वारो बंगलो मुझो आ मुझे पासे वारो बंगलो तो हैदरे करार जो आहे। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे हैदरी, नारे पीर। जिए पान हित दुनिया में गलायूं ये क़यामत जे ॾियारे बहिश्त में भी गल हूंदासीं। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत अली शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु मदीने पाक जो जी घटिया मां अचन था पिया हिकड़ो वडो पहलवान आ काफर आ उन्हीं सां मुलाकात थी। उन्हीं साईं खां पुछो साईं पुछो तव्हां ख़बरूं ॿुधायो जो मुंहिंजो नालो फिलानो आ मां वडो पहलवान आहियां मल विढ़ंदड़ आहियां सभिनी पहलवाननि खे मल मारे आयो आहियां आखिर बुधा तो मुसलमानन में भी को शेरे खुदा है अली उन जो नालो आ उन सां मल विढ़णा हाने साईं पाण होया हज़रत अली साईं फरमायो तो वो अली तोखे मिलाईंदासीं पर अग में तू अली जे गुलाम सां विढ़ उन खां पोइ अली सां विढ़। हाने इन में राज छा हो तो जडे मुखा या गाल ज़हन मां लही वई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जडे हज़रत अली साईं के पंहिंजे हंज में खणी वेठा पयो मक्के पाक में त फातिमा बिनत असद खां पुछऊं चाची नालो छा रखां नालो छा रखां साईं हाणे हूं त मां रखां पर तव्हां अची विया हाणे तव्हां रखो साईं करीम ने फरमाया असां नालो नथा नालो रखंदो रब अल्लाह से रखो को पान खणी आया जबल अबू कुबैस हज़रत अली साईं खणी आया अल्लाह के अर्ज के सोना तो इन पंजे बाने जो नालो पान मौलाना मोइन वाइद काशफी लिखियो आ आसमान का पट्टी लथी मौलाना साईं अब्दुल रहमान शाफई सफूरी नुज़रतुल मजालिस में लिखियो आ मथा पट्टी लथी उन ते लिखियो हिन जो नालो मुझे नालन मां अली रखो। वह पट्टी मदीने जे साईं बैतुल्लाह शरीफ जे दरवाजे ते लगाए छडी ही लगी रही हजाज बिन यूसुफ वारे दौर में जो झेड़ो थियो हरम पाक में जंग लगी उन में को वो पट्टी खणी हलियो एतरे जमाने ते या पट्टी लगल ही जेते हजरत अली साईं जो नालो लिखल। प्यारा मुसलमान भाई हाने उहा तो गाल समझाया अली साईं वो इशारो कयो त पेरी अली जे गुलाम था माना इते अल्लाह साईं जो तस्वर कयो रब सां पोवड़ जे पेरी रब जे बाने सां अली नालो अल्लाह जो आ वो काफर पहलवान खिलन लगो साईं पर तो खिली दो तमाम मुसा छावड़ना मां वडो पहलवान आया मुजी मल तवा जा दिठी काना साईं फरमायो तमाम विढ़णू तवा के पेरी मुसा पणो पोंदो उन खां बाद अली सां विढ़जो ऐं साईं फरमायो अग में वारो भी तुंजो हथ तू विझ असां हथ भी मथे दा रखूं हथ भी तो में कोन था विझूं भाकर तू पा पेरी मल तुंजी आ वो काफर करण खां पो शिकस्त खां पो थो गवाही दे त जै वक्त में हमोला अली मुश्किल कुशा के मुंह भाकर विधो हिय जो चोरण जी कोशिश कम त जन हिमारिया जबल में हथ पइजी विया जन जबल में हथ पइजी विया हे ना हो ना कुछ न हलियो साईं फरमायो हाने असां जो वारो आ ये जो मुजा प्यारा अंगड़ी हणी जो उछल दिनाउस त गोलटाणियूं खाइंदो वयो जने उठो चवन लगो ये शिकस्ते फाश मुझको आज पहली बार है ये शिकस्ते फाश मुझको आज पहली बार है मैं खुद कहता हूँ तू हैदरे करार है सुभान अल्लाह मैं खुद कहता हूँ कि तू हैदरे करार है हैदरे करार जंहिंजे लाइ माण्हू ॿुधायो
सो वाकई तू हैदर करार अली शेर खुदा तू जी मुखे मल मारिया अज ताई तारीख मुखे कई मल न हैया यो तवा जो कमाल आ मुझा प्यारा हजरत अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला बड़ी शान वाला वडी होदी अगते मौजू ख्याल आयो हाने अम्मा खातून जन्नत शादी वारी मुद्द खे पहती हज़रत अली साईं भी तो मदीने जे साईं पंहिंजूं 3 न्याणियूं पंहिंजी मर्ज़ी सां उन जी शादी कराए छॾी अम्मा खातून जन्नत बाक़ी रही कुरैशी ॿिया माण्हू मके पाक मदीने पाक जा रिश्तो घुरंदा हा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां त मदीने जा साईं इहो जवाब ॾींदा हा त ॻाल्हि ही आहे जो 3 न्याणियुनि जो इख्तियार मूंखे हो मूं पंहिंजी मर्ज़ी सां शादियूं करे छॾियूं हीअ जेका मुंहिंजी न्याणी आहे इन जे शादीअ जो इख्तियार रब पाण वटि रखियो जॾहिं रब जो हुकुम थींदो ओॾां ई को बि मूं वटि रिश्तो घुरण जे लाइ न अचे मालिकनि मूंखे मना फरमाया मुंहिंजा महबूब 3 न्याणियूं तूं पंहिंजी मर्ज़ी सां ॾिजां परणाए छॾिजां पर ख़ातून जन्नत जी शादी असां कंदासीं जिते असांजी मर्ज़ी हूंदी उते कराईंदा हाणे मां अल्लाह जे इंतज़ार में आहियां जेॾां इशारो थींदो उते मां पंहिंजी न्याणी ॾींदुसि किताबनि लिखियो आहे हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ हज़रत उस्मान हज़रत उस्मान हज़रत उमर एक दफ़ो वेठा किन रवायतनि में हज़रत साद भी आयो आहे पाण में वेठा हा त मदीने जे साईं जी आख़िरी न्याणी अम्मा खातून जन्नत वेठी आहे संग अचनि था रिश्तो माण्हू घुरनि था मदीने जा साईं नथा ॾियनि पाण छो न हज़रत अली खे सलाह ॾियूं भलो इहो थींदो साईं जो सौट बि आहे घर जो आहे सभु कुझु आहे साईं करीमन जी वॾी मोहबत आहे शादी इते थिए त भलो टेई सलाह करे खूह ते आया हज़रत अली साईं पानी वेठो भरे खूह ते आया फरमायूं हैदर करार अॼु ख़ासि ॻाल्हि खणी आया हूं साईं फरमायो ॿुधायो पान फरमायूं अदा अली मदीने जे साईं जूं 3 न्याणियूं उन जी शादी थी वई फातिमा ज़हरा जी शादी अञा कान थी आहे असांजी मर्ज़ी आहे त तव्हां असां सां गॾिजी हलो अवां संग घुरो या असां घुरूं था रिश्तो असां बि सिफारिश कंदासीं इहो कमु इते थिए त भलो आहे हज़रत अली साईं फरमायो मुझा भाइरो असल ॻाल्हि इहा त मां बि इरादो इहो कयो वेठो आहियां त मालिकनि खां रिश्तो घुरां पर तव्हांखे ख़बर आहे त मदीने जे साईं जे चेहरे में उहो जमाल आहे उहो कमाल आहे जो माण्हू मथे निहारे ई कोन थो सघे वेंदो आहियां सोचींदो आहे त हाणे ही उथे त पोइ ॻाल्हि कयां ही उथे हिकिड़ो माण्हू जो अच वञ हूंदो आहे पोइ जॾहिं इहा फरागत बि मिलंदी आहे मथे निहारींदो आहियां साईं करीम मूंखे निहारींदा आहिनि त मूंखे ॻाल्हियूं विसरी ऐं ॿिए नंबर में त मां कुझु ग़रीब आहियां मुंहिंजो कखाणो घर आहे 4 खजनि जा थंबर उन्हनि ते फड़ा पिया आहिनि फातिमा ज़हरा रसूलनि जे सरदार जी न्याणी आहे ॿिन्ही जहाननि जे लौलाक लम्मा जे शहंशाह जी न्याणी आहे चवां थो त को घर ठारायां सही पोइ रिश्तो घुरां हज़रत सैयदना अबू बकर हज़रत सईं उमर हज़रत उस्मान पाण फरमायो अदा अली फिक्र न कर सब मालिक वेठो आहे शहंशाह मदीने जो साईं वेठो आहे सब थी वेंदो हल त हलो उन वक्त 4 मुझे महबूब करीम जा वजीर 4 सलाहकार 4 मुशीर निकतान हदीस पाक अना मदीनतुल इल्म व अबू बकर असासुहा अना मदीनतुल इल्म व उमर जिदरानुहा अना मदीनतुल इल्म व उस्मान सक़फुहा अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा मां इल्म जो शहर आया उन जो बुनियाद अबू बकर मां इल्म जो शहर आया उन जो दीवारूं फारूक आज़म मां इल्म जो शहर आया उन जी छत उस्मान मां इल्म जो शहर आया उन जो दरवाजो हैदर करार है जिस वक्त थे उनकी खिदमत में
अबू बकर उमर उस्मान अली। उस वक्त रसूल अकरम के दरबार का आलम क्या होगा। अल्लाह जे प्यारे महबूब करीम जे हुजरे ले रवां दवान जने मदीने जे साईं जे हुजरे जे वेझो आया। अल्लाह अल्लाह उहे चार मदीने जा साईं दा फरमाइन अना दारुस सखा अबू बकर बाबुहा अना दारुश शुजा अबू बकर उमर बाबुहा अना दारुल हया उस्मान बाबुहा अना दारुल हिकमा अलीउन बाबुहा। मां सखावत जो घर आया उन जो दरवाजो अबू बकरा। मां बहादुरी जो घर आया उन जो दरवाजो उमरा। मां हया अदब जो घर आया उन जो दरवाजो उस्मान गनिया। मां हिकमत जो शहर घर आया उन जो दरवाजो हैदरे करार आहे। मुझे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जा प्यारा जने मदीने जे साईं जे हुजरे जे दरवाजे ते आया हाने मसलो थी पियो त दरवाजो केर खड़काए। ही वो दर्रा आम दर नाहे। रब करीम जी दाद फरमायो मोमिनो मुसलमानो जने मुझे महबूब जे दरवाजे ते अचो जने मुझे हबीब करीम जे हुजरे जे वेझो अचो त पो जी पाण में हिक बे के सड कंदा आयो इए सड इए न सड कयो ओ साईं सिकंदर मकोल न फिलाना फिलाना न मुझे महबूब जे दर अचो त वेही रहो अदब सां वेही रहो। कलाक लगे ब कलाक लगन मुझे हबीब के सड न कजो। जे मानुन के सड कंदा आयो सड न कजो। अदब जे खिलाफ बाहर वेही रहो मुझो हबीब मर्जी सां असां द अलाए छा छा था बहस मुसलमान खुदा हिदायत अता फरमाए। अल्लाह जी कुदरत आ बस असां जो सब हर महकमा दुनिया जो दीन जो सब महकमा इख्तिलाफ जा शिकार थी मजो ही न रहे मजो ही न रहे। काश हे दी त ओ आज सब मुसलमान ये महफिल बुलाइला शान गाइला के केड़ियों गालियों अल्लाह छा छा मुसलमान होटल में वेही था बहस कन मदीने जे साईं जी ज़ात ते को रेलगाड़ी में को बस में को घर में को मस्जिद में केड़ियों था गालियों कन केड़ा केड़ा बहस था कन इयो न था सोचूं त ही वो शहंशाह है जिनके रब करीम घर जे बाहर सद भी बर्दाश्त न तो करे। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तरफ़ऊ अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी। मोमिनो मुसलमानो मुझे हबीब जी दरबार में विहो जने अचो मुझो हबीब मिले वो जने विहो त पंजे आवाज़न के हेठ रखजो। पंजो आवाज मुझे महबूब जे आवाज का मथे न कजो। मता समझो त असां हाजी आयूं मता समझो त असां नमाजी आयूं मता समझो त असां गाजी आयूं मता समझो त असां आबिद आयूं ज़ाहिद आयूं। आदम जे मामले में शैतान जी चक्रोड़ साल जी मां रब परवाह न कई त महबूब जी दरबार में मां अवां जे 5 वक्त नमाज जी केड़ी कान करंदो। मता पंजे पटके ते फखर मता पंजे दाढ़ी ते फखर करी मता पंजे किताबन ते मता पंजे मदरसे ते मता पंजे इल्म ते फखर करे कदे का बेअदबी करे मुझे मां रब बर्दाश्त न कंदुस। तुझो ईमान खत्म थी वेंदो तोखे खबर ही कान तोखे न गाल जी खबर ही कान कोनी तुझो ईमान कदे हलियो यो। मुझे मुस्तफा जो मुल्ला अली कारी मिशका शरीफ जी शरह में लिखियो तो हजरत इजराइल अलैहि सलाम के जरे रब करीम हजरत मूसा अलैहि सलाम ने मोकलियो रूह कढी रूह कब्ज करया। हजरत इजराइल अलैहि सलाम आयो रब करीम जो पैगाम खणी आयो नाज़न सा अंदर घर में दाखिल जो हजरत मूसा अलैहि सलाम यारे फरमायो के रही मां इजराइल हाओ अल्लाह जो मलाइका मानू जा रूह कब्ज कर तो के खबर ना है नबी जो घर के कहे जातो थी आयो। इजराइल हैरान थियो वडन बादशाह जा रूह करनो है कदे कदे ट्राई कोन गई साईं फरमाया बगैर इजाजत नबी जे घर में ठका जो चमाट कराई त एक अख हुई अख निकरी वही इजराइल अलैहि सलाम रोइंदो खुदा जी दरबार में मौला ये केड़ा मोकलियो
ए मुआरो रू कबूल थियो हाने अल्लाह सी फैसलो छा तो करे त ए इज़राइल मुबारक हो जाई अखन जने मुझो नबी मूसा जलाली पैगंबर पंजे जलाल में आयो हो जने साईं जी चमाट मथे उठी तू है जो बर्दाश्त करे में सत जमीन सत आसमान हेठा अचना त वारी थी छा तो समझो मुझे नबी तक ये मूसा अलैहि सलाम तक तो मदीने वाले साईं जी तक जो कमाल छा अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर हुसैनियत हुसैनियत यजीदियत प्यारा मुसलमान भाईरो हे हजरत मूसा अलैहिस्सलाम जी ताकत हाने फैसलो बुलाली कारी तो लिखे फैसलो छातो थे इज़राइल वन वरी मूसा कलीम ला राजी कर मुझे नबी के राजी कर सही किए राजी क्या यानी वन चो त कई गांव ते ढगे ते जानवर ते हथ रख हाने ए जितरा भी तुझे हथे ता वार इंदा 100 साल जो ठीक है जे नथो तो हलन नथा चायो मौत कबूल ना है तो 100 साल जी पंजो 100 साल उम्र दीदासी हथ रख आयो हजरत मूसा अलैहि सलाम अर्ज के सही हाने आयो या राजी कर हाने हिय कर एकड़े जानवर जे मथो हथ रख जेतरा वार हथ जे इंदा हर वार जे बदले 100 साल जी उम्र सही फरमायो ये सब 100 साल उम्र गुजरी वेंदी पो चिपो वरी इंदी जी माना छडी दे कोन वरी पेंदे अल्लाह जो हुकुम मुजी ड्यूटी आ मां वरी इंदे से हियर आयो या माजरत ला नंड भरिया थो एतरा 100 साल उम्र बरसी तो जा ये खत्म थी वरी मुखे अची इंद सुमा हाने रब करीम इज़राइल के छा सिखायो ए इज़राइल ही हुयो मूसा अलैहि सलाम जो दरबार ई तो के मुझे महबूब जे दरबार में वणो हिते गलती ते थप्पड़ लगो आ ए हुते गलती थी तो मुझो महबूब रहमतुल लिल आलमीन तो के कुछ न चवंदो पर याद रखना या सीते ही खत्म थी मलाइकन में तुझो नालो जॾहिं असां उस्ताद जी परवाह न कई त शागिर्द जी कहिड़ी परवाह कंदा इहा ॻाल्हि यादि रखजो मुझे मुस्तफा जो दरबार आ जिते जिब्रील अलैहिस्सलाम भी पर नथो हणी मुझा प्यारा मिशका शरीफ जी पहली हदीस बाबुल ईमान में पहली हदीस हजरत उमर साईं रावी आ जॾहिं हजरत जिब्रील ईंदो तो गोॾा भञी वेंदो गोॾा भञी वेंदो मदीने जे इंसानी सूरत में भी अचे तो गोॾा भञी वेंदो चोकरी हणी न कोन वेंदो हो गोॾा भञी अदब असां हेठ पियो ॾियारींदो ख़बर हुई त असांजो उस्ताद शैतान इब्लीस जो नालो अॻे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अज़ाज़ील हो आदम अलैहिस्सलाम खे सजदो न कई ताज़ीम न कयई त 6 करोड़ जी साल जी इबादत खुदा पाक परवाह कान करी हल असां तव्हांरो हज असां तव्हांरी ज़कात असां तव्हांरी नमाज़ूं थक जली न जो वेठा बहस कंदा प्यारा मुसलमान भाइयो अदब जी जाया कॾहिं बहस न कजो मदीने जे साईं जे बारे में रसूलुल्लाह जे बारे में जेको गायो शान गायो जेका गायो फज़ीलत गायो मोहब्बत गायो मुंहिंजा प्यारा कॾहिं बहस न कजो मता ख़बर ई न पए नमाज़ुनि जे हज जी दला केॾा हलिया खबर ही न पौंदी मुझा अज़ीज़ दोस्तो मिठाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाए तो जे पखी चवाई पिरन जो त हल हंजन साण जे पखी चवाई पिरन जो त हल हंजन साण मोती चुण मेहरान जा तू कढ न कंहिंजी कान हेड़ी कर रेहान जा आहे पिरन जे पार जे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर शाह साहब फरमाइंदो आ त बेड़ियूं बेड़ा एतन जूं बवीहा बटिया छॾींदड़ आ सब को लज नथन लीय सिवाए होतन रीय कंधीअ पुॼंदा की न की साईं फरमाए तो बेड़ी उहा तरंदी बेड़ी उहा कामयाब वेंदी जे बेड़ीअ में रसूलुल्लाह जी मोहब्बत हूंदी मदीने जे साईं जो कुर्ब हूंदो उहे बेड़ियूं तरंदियूं
दूर लड तन खां जन जी मोहर नाहे मलीर दे पखातन पापियन खां परे पराऊं अड सांगतनी जी छड जेके धनारू धार चरन मुझा प्यारा हिते हथ जोड़ा हिते हथ जोड़ सा कम हलंदो महबूब जो दरबार आ मिटाई जड़ा जवान प्या चवल हे बारो चल बानी बानी छोरी छड म छपरे छोरी छड म छपरे जानब जहड़ो जग में अला नाहे को सानी सानी छोरी छड म छपरे छोरी छड म छपरे साईं करीमन जे हुजरे मुबारक दरवाजे ते वेठा हाने दरवाजो केर खड़काए हज़रत अबू बकर हज़रत उमर दे निहारे हज़रत उमर साईं उस्मान दे उस्मान साईं हज़रत अली साईं दे निहारे केर अग कथी करे अल्लाह अल्लाह आलिमुल गैब व शहादा मदीने जो ताजदार खुद ब खुद दरवाजो तो खोले दरवाजो खुलो आ पान निहारे मुर्की पान फरमायो खैर ताए अज 5 ॼणा गॾिजी आया हो अबा घणा हो 4 साईं पे फरमाए 5 हज़रत अबू बकर सिद्दीक़ असां केर को पान फरमायो अबू बकर अवां खे नजर न तो अचे मुस्तफा खे नजर अचे पियो पंजो अवां सां गॾु जिब्राइल भी आयो आ मां ॾिसां पियो मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत सोनो अबू बकर दो अर्ज करे सोना असां खे ख़बर काने का बाकी असीं त उतां 4 आया हूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज ता कन सोना असां मां ख़बरूं कढो जे पंहिंजे सिंध में रवाज आहे मेहमान खां ख़बरूं कन मेहमान ख़बरूं कढ अल्लाह जे महबूब करीम फरमायो ख़बरूं करण जी ज़रूरत न आहे लक़ब उम्मी मगर कोनो मकान के गैब से वाक़िफ़ खुदा बंदे ताला के पढ़ाए ऐसे होते हैं तव्हां हलियाओ तॾां खां मूंखे सभु ख़बर आहे कहिड़े मक़सद सां आया हो ऐं मुंहिंजा सफ़ीर वज़ीर तव्हां निकिता हो अली साहिब शेर ख़ुदा जे रिश्ते जे लाइ अवां आया हो रब करीम जिब्रील खे हुकुम कयो जिब्रील तव्हां बि अलीअ जा सिफारिशी थी वञो मां रब जे तरफ़ मुझे हबीब खे चो जेका मर्जी तव्हांजे प्यारन जी आ सा मर्जी मां रब करीम जी आ खातून जन्नत जो रिश्तो हैदरे करार सा कयो मुझा प्यारा मुझे हबीब फरमायो जई शादी जई संग रिश्ते जा सिफारिशी हेड़ा जवान हुजन अल्लाह पान हुजे जिब्राइल हली अचे एड़े कम में देर छाजी बिलाल किथे आ सलमान फारसी किथे आ हली आया जी या रसूल अल्लाह वञो मदीने जे शहर मां मुझे न्याणी जे शादी जो सामान वठी आया उन्हीं टाइम निकाह शादी थी अल्लामा इमाम नस्फी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे तफसीर नस्फी में तो लिखे तमरजल बहरैन यल्तकियान बैनहुमा बरज़खुल ला यबगियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान यख़रुजु मिनहुमल लुअलुअ वल मरजान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान सुभान अल्लाह अल्लाह से इशारो फरमायो इन्हीं शादी जेला जने ये पान में बदरिया गंढिया यानी मौला अली मुश्किल कुशा खातून जन्नत मुझा प्यारा है वलियन जो सरदारा है कुल मोमिन औरतुन जी सरदारा जने एड़ा बब्बर अजीम शान पान में गरजी पिया यखरुजु मिनहुमल लुअलुअ वल मरजान इनन जे दरियान मिलन जैसा मां दुनिया दे तख्ते ते हसन जी सूरत में मुझा प्यारा मोती जे सूरत में इमाम हसन खे आंदो ऐं इन्हनि बिनी दरियाहुन मजामा हजरत इमाम हसन हुसैन खे मरजान जी सूरत में आंदो जॾहिं
बदरिया पान में गड्या त हिकड़ो मोती आयो हिकड़ो मरजान मोती खां मुराद इमाम हसन साईं आ मरजान खां मुराद हजरत इमाम हुसैन साईं आ हजरत इमाम हसन भी सुभान अल्लाह त सोहणो हुसैन भी सुभान अल्लाह अल्लाह पाक फरमाए मुझा हबीब इन्ना आतैना कल कौसर अज असां तो वायदो पूरो करे छडियो अमा जो नसब पाक असां पधरो करे छडियो आ हाने ए उहे जवान जिन जो नसब जिन जो हसब यो क़यामत ताईं आबाद रहंदो जाए जाए ते तुजा बचड़ा मौजूद हुंदा तमा फिक्री न कयो मुझा महबूब असां तमा फिक्र न कयो या अय्युहन नबी हस्बुक मुझा महबूब एना तवज्जा न कला तमा मुडे तवज्जा कयो उन माण्हू के छडियो छा कंदा मां रब जे हथ में आ सब गाल या अय्युहन नबी ए मुझा मुस्तफा हस्बुक अल्लाह मां रब तुझे ला काफी आया वरफाना लक जिक्रक तुझे जिक्र के बुलंद करने जो जुम्मो मां खयो आ को मुल्लो मौलवी उन जे हाथ में थोड़ी आ जो तुझो शान घटाइंदो ए मुझा मुस्तफा वल आखिरत खैरुल लक मिनल ऊला हर पोई अचने वाली घड़ी तुझे ला भली हुंदी ए मुझा हबीब जमानो परे कोने नी सबनी के देखारिंदा सा आई यबसक रब्बुक मकाम महमूदा हशर में इन सबनी के सामू ब्यारे जे मकाम महमूदा ते तोखे ब्यारिंदा तरिस्त दुश्मन जो अखियों के जो हेठ जे सबनी के चमन पंदो मुस्तफा शान अमा जो शाहिया मुस्तफा शान अमा जो शाहिया अज ताई अड़ी रब तो जड़ी अज ताई अड़ी रब तो जड़ी तस्वीर न कहीं जी ठाहिया मुस्तफा जो शाहिया मुस्तफा शान अमा जो शाहिया दावरा जादीदार अमा आया नजर अनवार अमा जही तो खे डिठो ते रब खे डिठो जही तो खे डिठो ते रब खे डिठो कुरान दिनी गवाही आ मुस्तफा शान अमा जो शाहिया मुझा बाबू इते मानू के तोखे कुछ पिया समझन के कुछ पिया समझन इनन सबनी के हिकड़े ॾियारे ॾेखारी त मुझो हबीब आहे छा मुझो महबूब आहे छा थाई अब्द सदवे दे उथा रब नाल मिलवे दे ए गल दिमागे को चक्कर दे दी चक्कर दी गल की पुछ दे हो फिक्री न करियो अवां जो जिक्र भी हलंदो रहंदो अवां जी औलाद जो सिलसिलो भी हलंदो रहंदो आखिर अल्लाह पाक पंहिंजी पाक बानी सैयदा ताहिरा साहिदा अम्मा खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा ऐं हज़रत मौला अली मुश्किल कुशा के मिलाए मुझे महबूब जे नसब पाक जो इब्तिदा फरमायो इमाम हसन हुसैन आया इमाम हसन साईं वो मुझे महबूब करीम जे कुलन जो सवारा जिन जे ला साईं फरमायो ही मुझे वो फर्जंदा वो नूरे नजरा जो असा जे मुसलमान बिन बदन धड़न में खून रेदी खां उनके बचाइंदो उनमें सुलह करा छड़ींदो ताना है मुझो ही बचड़ो अकल जो वीरा ए समझी विंदो गाल के उनके झेड़े खां बचाइंदो ए बे नंबर में वरी साईं इमाम हसन जो इल्म नूरे बसीरत इमाम हसन साईं जी जो एक दफो पंहिंजे प्यारे फर्जंद हजरत कासिम के घुराई फरमा बुढ़ा हिकड़ी राज जी गाल तो बुधायो हिते न कजा वक्त इंदो पो केड़ी पुट हिकड़ो मु अज तावीज तो जला लिखियो वो पंहिंजे कंध में बथ पर यो तावीज खोलनो ना पढ़नो ना तडे पढ़ जा जडे को मुश्किल वक्त अची हिन में हिकड़ो अमल लिखियो आहे अमल किथे रही करबला मदीनो अञा ज़माना पिया पर जडे इन खट के करबला में हजरत कासिम घोट खोलियो लिखियो पियो पुट करबला जे मैदान में मुझो अद्दा हुसैन अकेलो हुंदो जे वक्त अली अकबर मुझे भा का इजाजत घुरे उन टाइम सामू तू अच जा चे जा त चाचा अग में मां कुर्बान पो तुजो अली अकबर कुर्बान अंदाजो लगायो साईं जी इल्म जो मानू दुनिया रा नबी पाक सन जे इल्म में शक कयो वेठा
हे हज़रत इमाम हसन जो इल्म आहे किथे रही करबला किथे जो ॻाल्हियूं अॻ में पंहिंजे पुट खे ख़त पियो मुंहिंजा प्यारा दोस्त अता फरमाए त हिन ख़त खे उते पढ़ पहिरीं न पढ़ ॿिए नंबर में हज़रत सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं दुनिया जे तख़्ते ते आया फजर जी नमाज मदीने जो साईं पढ़ाए पियो दस्तूर हो साईं करीम नमाज फजर जी पढ़ाए पोइ रुख पंहिंजे ग़ुलामनि ॾे कंदा सॼी राति जा सिकायल हूंदा मदीने जा साईं सोचींदा हा एहसास कंदा हा त सॼी राति मूंखां जुदा गुज़ारियो भले मुंहिंजो ढो करे दीदार कर साहबा कराम फरमाइनि था त फजर खां पोइ निज़ारो अहिड़ो हूंदो साईं करीम सलाम फराए असां ॾे रुख कंदा त ईअं लॻंदो हो ॼणो उलहंद खां सिज उभरी मग़रब खां सिज निकितो ईअं असांजी तरफ़ रुख मुबारक कंदा जंहिं ॾींहुं सुबुह जो इमाम हुसैन साईं जी विलादत थी रही मदीने जा साईं सलाम फराए उथी बीठा असां ॾे रुख निकितो उथी बीठा फरमायूं अली शेर ख़ुदा हैदर करार किथे आहे हज़रत अली साईं जी लब्बैक या रसूल अल्लाह साईं करीमन फरमायो तव्हां अचो बाक़ी ॿिया सभु ग़ुलाम वियनि ऐं अचां असां हैरान थी वियासीं अचानक छा थियो अॻे हमेशह नबी पाक असां ॾे रुख कंदा हा ॻाल्हियूं कंदा कचहरियूं कंदा हज़रत अली साईं जॾहिं घर खे वेझा विया मदीने जो साईं फरमायो अली हाणे तूं हिते भी अंदर न हिते भी अर्ज़ कयूं सोना छा परेशानी आहे छा साईं करीमन फरमायो परेशानी कोन्हे अल्हम्दुलिल्लाह असां वटि करबला जो ताजदार आयो आशिकनि जो सुल्तान आयो इश्क जो बादशाह आयो सरज़मीन ते हाणे तव्हां बियो छो त अल्लाह साईं 1,40,000 मलाइक मोकिलिया आहिनि मुबारक जी सूरत त मुंहिंजे बाबूअ खे वञी हुसैन जी मुबारक ॾेई अचो सो आउं उन्हनि खां मुबारक वठां मलाइक सगोरा मूंसां मिलंदा उहे वेंदा तंहिंखां पोइ वरी तव्हांखे घुराइनि हज़रत अली साईं फरमाइनि था मदीने जा साईं अंदर विया घर मुबारक मां ॾिठो त वाकई मलाइक लाइन मुंहिंजे अखियुनि सां ॾिसां पियो त मलाइक लाइन पिया पर मज़े वारी ॻाल्हि उन में हिकिड़ो मलाइक जंहिंजा पर कोन्हे पर न उहो बि लथो मुंहिंजे घर ॾे मदीने जे साईं 1,40,000 मलाइकनि जूं मुबारकूं वसूल कयूं सभु अल्लाह जे तरफ़ां वारे वारे सां मुबारकूं ॾींदा रहिया ये जॾहिं रवाना थिया मदीने जा साईं ॿाहिरि आया एतिरे में सहाबा किराम बि परेशान सभु हज़रत अली साईं बीठा हज़रत अली साईं खे रोकियो बीह रहिया मदीने जा साईं ॿाहिरि आया फरमायूं सभिनी खे लख लख मुबारकूं हुजनि असांजे घर हुसैन आयो असांजे घर आशिकनि जो सुल्तान आयो मुंहिंजा प्यारा दोस्तो हज़रत अली साईं अर्ज़ कयो सोना हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न आई मलाइक त वाकई लथा हिननि में हिकिड़ो मलाइको जंहिंजा पर कोन्हे ॿिया सभु परनि वारा हिन जा पर कोन इहो कहिड़ो मदीने जे साईं फरमायो इहो तिब्रस मलाइक तिब्रस मलाइक हुयो इहो फ़लस्तीन में ड्यूटी हूंदी हुई मथे आसमान ते पहिरें आसमान ते जी ड्यूटी उन सरज़मीन ते हिकिड़ो माण्हू पे घुमियो हुन जा पेर कोन हुआ ॿई पेर कोन हुआ ठुठियुनि खां ॿई हथ कोन हुआ सो हिन मलाइक जी नज़र जो हुन ते पई त मथों हुनखे आवाज़ ॾिनी त हिन खां मोह भलो है हिन खां दुनिया में न अची हा त भलो है न हथनि न पेरनि ईअं जो हुन किरहत कई अल्लाह पाक पंहिंजी जलाल में अची वियो मलाइक जा पर टोले कोहकाफ जबल में उछला मुझी मर्जी आहे जंहिंखे मां जीअं पैदा कयो तूं केरु आहीं ऐब करण वारो मुंहिंजी कारीगरी में ऐब थो कढी पर टोले औकाफ में रब करीम उछलराए छॾियो अॼु जॾहिं मलाइक इमाम हुसैन जी मुबारक खणी पिया आया इन ई मलाइक रोई उन्हनि मलाइकनि चयो त ॿुधायो केॾां पियो वञे यार मूंखे बि सुञाणो अवां जो ई साथी आहिनि कॾहिं मलाइक हुयसि कुर्सी हुई कॾहिं ओदो हो ओड़े धोड़े दरियूं मंझा कोड कुॾियास उभे इन मंझ ते लिखन लुॾियास कॾहिं वॾ धोड़ी हुयास अॼु भेची न बिहारन भर में केॾां पिया वञो ॾियो ख़बर थियो इमाम हुसैन साईं जी विलादत थी आहे रब करीम असां 1,40,000 मलाइकनि खे मुबारकबाद जे लाइ मोकिलियो मदीने जे साईं ॾे वञो पिया वॾा यारो मूंखे बि वठी हलो मन अहिड़े जवान जे सदके रब रुठल परची पवे मन राणू राज़ी थी पवे पोइ इहो मलाइकनि सां गॾो आयो मुंहिंजे दर आयो अर्ज़ के मुंहिंजा महबूब वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाओ असां जहिड़ा तुंहिंजे दर जो ॾसर हुआ त जंहिंखां मां रुसी वञा जंहिंखां मां नाराज़ थी वञा मुंहिंजे महबूब जे दर अचनि उते ज़ारियूं कनि उते गीसियूं कनि उते तौबाऊं कनि मुंहिंजे महबूब करीम खे मिनथूं कनि सोना असांजी ज़ुबार कर
पोजे मुझो महबूब लफ्ज़ उन्हनि जी सिफारिश में चवंदो त मां रब रुठल परची पवंदुसि साईं मां तो वटि हली आयो आहियां हेॾा इमाम हुसैन जो सदको आहे ख़ुशीअ जो मौक़ो आहे व अम्मा साइल फला तनहर अवां जो ई दराज तां साइल ख़ाली कोन वेंदो आहे महरूम न रहंदो आहे मेरे करीम से गर किसी ने कतरा है मांगा मेरे करीम से गर किसी ने कतरा है मांगा दरिया बहा दिए हैं दुर भी बहा दिए हैं दरिया बहा दिए हैं दुर भी बहा दिए हैं ऐ अल्लाह क्या अब भी जहन्नम सर्द न होगा अल्लाह क्या जहन्नम अब भी न सर्द होगा रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं रो रो के मुस्तफा ने दरिया बहा दिए हैं ज़माने में सखी ऐसा नहीं देखा लबों पर जिसके साइल ने नहीं आते नहीं देखा प्यारा मुसलमान भाइरो इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु जी दरबार में वो मलाइक आयो अर्ज की सोना इमाम हुसैन जो वास्तो आ सदको आ माफी वठी दे मदीने जे साईं अल्लाह सां राब्तो कयो मुंहिंजा मालिक तिब्रस हली आयो आ चवे पे इमाम हुसैन जे सदके रब राज़ी करे दे अल्लाह से फरमायो मोहब्बत तुझे दर ते आयो आ लेखाई कोने इमाम हुसैन जे जिस्म ते जेका चादर पई आ या लाहे हिन मलाइक ते विच पर बि मिली वेंदसि त सीट बि मिली वेंदी इमाम हुसैन जो चादर लाइन जे मथा रखी जो तिब्रस मलाइक तंदुरुस्त थियो इनखे पर भी मिलिया ऐं हिनखे सभु कुझु मिली वियो चवंदो वियो अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे गम दर्द विया वारो वरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा छा बिलाल छा करम छा बिलाल छा करम वाह वाह सखी तुझी सखा हबशी मगर भागल भरियो मुंहिंजा मिठा तुझे करे अॼु तार मां बेड़ो तरियो प्यारा मुसलमान भाइरो पर राज जी ॻाल्हि हज़रत इमाम हुसैन साईं जॾहिं दुनिया में आया मदीने जे साईं जे सिधे कन में बांग अता फरमाई खाबे पासे तकबीर अचे त हज़रत इमाम हुसैन मुरकियो ज़बान हाल असां पंहिंजे महबूब पंहिंजे नाने साईं खे अर्ज़ नाना साईं बांग अवां जी आई आ तकबीर अवां चई छॾी आ हाणे नमाज़ बि त अहिड़ी हुजे मुंहिंजा साईं बांग अची वई आ तकबीर अची वई आ करबला जे मैदान में हुसैन उहा नमाज अदा कंदो जो क़यामत ताईं अहिड़ी नमाज को अदा करे ई कोन मुंहिंजा महबूब तो असांखे कन में जेको इशारो कयो असां सम्झी विया आहियूं असां उहा नमाज पढ़ंदासीं इन बांग इन तकबीर खां बाद जो दुनिया हैरान थी वेंदी जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमाम हसन खे हुसैन खे खणंदा हा त यकदम दुआ घुरंदा अल्लाहुम्मा आतिल हुसैन अजरम व सब्र कॾहिं इहा दुआ न घुरियो से इल्म घणो कजां दौलत घणी ॾिजां रोज़ी घणी ॾिजां मालिकनि खे ख़बर इहो त गंजा पर असल करबला जो मैदान जो मदीने जे साईं जे साम्हूं त दुआ इहा घुरंदा मुंहिंजा मौला मुंहिंजे हिन बचड़े खे सब्र ऐं सब्र बि ॾिजां वरी अजर बि अहिड़ो ॾिजां जो क़यामत ताईं हेॾो महफ़िल हुसैन जो क़ाइम रहे शान बि अहिड़ो बनाए ॾियां जो हुसैन हुसैन थिए ऐं हुसैन अलैहिस्सलाम जो ज़िक्र
क़यामत ताईं जारी है सारी रहे उनमें जेके भी महफ़िलुनि में अचनि उन्हनि जी बख़्शिश भी फरमाए यो सिलसिलो भी रख महबूब के खबर ही तो करबला जे मैदान में ही नाज़न जो पलन कुलन जो सवार सीने ते विहण वारो हुसैन पुठीअ ते सजदे करण वारो हुसैन अल्लाह जे आज़माइश हेठ ईंदो रब करीम अग में फरमाए छॾियो मुंहिंजा महबूब जेके नाज़ ॾियण हुसैन खे ॾे जेके ख़ुशियूं ॾियणियूं ॾे करबला जे मैदान में असां हुसैन खे पंहिंजे इम्तिहान जे लाइ तजवीज़ कयो आहे जंहिंजो मक़सद ही आहे असां इश्क खे पैदा कयो आहे इश्क में तो मूं पंहिंजे ॿारनि खे आज़मायो आहे पर इश्क चवे थो अञा मज़ो न आयो आहे सब्र खे पैदा कयो आहे सब्र में आज़मायो आहे लेकिन अञा सब्र खे मज़ो न आयो आहे असां इम्तिहान पैदा कयो इम्तिहान खे अञा मज़ो न आयो आहे इब्राहिम खलीलुल्लाह जो इम्तिहान वरितोसीं असां नूह जो असां हज़रत यूनुस जो असां फिला नबियनि जा इम्तिहान वरिता वाकई उहे भला इम्तिहान में आया लेकिन अञा सब्र खे मज़ो न आयो आहे इश्क खे मज़ो न आयो आहे असां साबरनि खे ॾेखारणु चाहियूं था त सब्र छाखे चइबो आहे असां मोहब्बत वारनि खे ॿुधाइणु चाहियूं था त मोहब्बत छाखे चइबो आहे इश्क जी दावा करण वारनि खे सम्झाइण था चाहियूं त इश्क छाखे चइबो आहे मुंहिंजा महबूब इहे पर्चा हल करण जे लाइ मां करबला जे मैदान खे मदरसो बनायो आहे मां तुंहिंजे कुलनि जे सवार खे उते आज़माईंदुसि हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु खे सॾ थियो रब जे तरफ़ां हुसैन सोना मदीनो चल करबला जे मैदान हल असां तुंहिंजे लाइ इम्तिहान गाह करबला खे मुक़ररु कयो आहे प्यारा हिकिड़ो सबब त यज़ीद जो फिस्क फुजूर हुयो जेको इस्लाम खे डाहे रहियो हो ॿिए तरफ़ वरी ख़ुदा जो आईने जो ॿिए रुख में वरी ही मंज़र भी शामिल हो त मां हुसैन जे ज़रिए इश्क खे आश्कारा कयां मोहब्बत खे ज़ाहिर कयां सब्र खे ज़ाहिर कयां त सब्र छाखे चइबो आहे इश्क छाखे चइबो आहे मोहब्बत छाखे चइबो आहे बर अनार बदफो बरन हिकड़ा ॿारन ॿारिया ॿिया दूधे मच दुखन वरी लोहारन मेड़े रखिया बचते इमाम आली मकाम सैयदना इमाम हुसैन करबला जे मैदान में आया मुंहिंजा साईं हाज़िर आहियां जेको हुकुम अल्लाह सी फरमायो मुंहिंजा प्यारा हुसैन असां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो इम्तिहान वरतो इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे बच्चे जे कंध जे मथों छुरी रखी मां रब जे हुक्म जे आॾो अखियुनि ते पटी ॿधी पर मुंहिंजा हुसैन सोना करबला जो मैदान आ वॾो इम्तिहान वठबो अखियुनि ते पटी बदल न हूंदी अखियूं खोले रखजा तुझे सामू हुते इस्माइल अलैहिस्सलाम बचाए वरतो करबला जे मैदान में तुझे अखियुनि जे साॾो अली असगर तड़पंदो तुझे अखियुनि जे आॾो तुझो नौजवान बचड़ो अली अकबर तड़पंदो हुसैन रोज राड़ो न है करणो मुझी रज़ा ते खुश रहणो आ सकीना जी सुकल ज़बान ॾिसी रोज राड़ो नाहे करणो सब्र खां कम वठणो आ कासम घोट जे लाश ते रोज राड़ो नाहे करणो सब्र जो मुज़ाहिरो करणो आ ऐ मुंहिंजा प्यारा हुसैन मां रब जी रज़ा ते राज़ी हुजां ईअं चइजां तेरा दर्द मेरा दरमान तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है तेरी बंदा परवरी है सुनो सैन बाग अर्ज़ तो करे मौला मां राज़ी आहियां मुंहिंजा मौला तव्हां न ॿुधंदे रोज राड़ो न ॿुधंदे अजियो अजीब दरिया मूंखे तरणो पवंदो पर मुंहिंजा मालिक मां पंहिंजे नाने सां राब्तो कयां अल्लाह जे महबूब जो तस्वर नाने साईं जो तस्वर करे हथड़ा तो करे नाना इम्तिहान वॾा आहिनि कॾहिं अहिड़ा ॾुख मूं ते न आया नाज़न जो पल लाहिया मुंहिंजा नाना साईं अॼु वॾा इम्तिहान अचण वारा मुंहिंजा पौक नबी मुंहिंजी मदद फरमाए जा इश्क जे दरिया में बेड़ो हलाए केर के पीर कामिल खां सिवा लहरियूं लंघाए केर के
नाना साईं जेस ते इम्तिहान खत्म न थे पंहिंजे कुल्हनि जे सवार जी पारत हुजे मुझे निजाहे करम फरमाए जा मुझे ला हथड़ा खणी दुआ घुरजा मुझे ला सब्र जी अगे भी दुआ कई हाणे भी कजा मुझा नाना साईं दुआ उन जी जरूरत अज आना करबल खे वसाइण कम मुहिंजो सिर नेज़े ते धड़ करबल में कुरान ॿुधाइण कम मुहिंजो तुंहिंजो वतन छॾियो मां नाना ला तज़ल इल्लल्लाह माना तुझे दीन ता दिल भर पाक नबी घर बार लुटाइण कम मुहिंजो घर बार लुटाइण कम मुहिंजो तुझे दीन ता दिल भर घोर कबाल अकबर असगर मोर बचा बधी मोराए गाना शादी महल आस मखे कोहा इन कम मुहिंजो तू नजर कजा लजपाल नबी जेको हूंदो मूले हुक्म रबी सो पूरो कंदासी इंशा अल्लाह आर यार रिझाइण कम मुहिंजो अल्लाह जे महबूब करीम पंहिंजे नाने साईं खे अर्ज़ला तो करे मुझा नाना मुझे तवज्जा रखजा मुझा प्यारा दुआऊं भी आहिनि सब गाला पर तारीख लिखे थी मुख्तसर आऊं मुझा प्यारा दोस्तों सिर्फ इशारो ॾेई गुजरी वेंदुसि त अहिड़ा मरहला आया करबला जे मैदान में आखिर सब्र खे ॾेखारणो हो त अहिड़ा बि मुंहिंजा आशिक़ आहिनि इश्क खे ॾेखारणो हो त अहिड़ा बि मुंहिंजा मुहिब आहिनि मुंहिंजा प्यारा करबला जे मैदान में खोड़ इम्तिहान आया मरहला आया पर बटे अहिड़ा मरहला आया जो को हुसैन अलैहिस्सलाम खां पुछे त साईं उन वक़्तु अव्हां जे दिलि ते छा गुज़रियो हज़रत अली अकबर साईं मैदान करबला में इजाज़त जे लाइ चवनि था बाबा इजाज़त ॾे त मां वञा बाबो हुसैन 18 सालनि जे जवान ॾे निहारे हज़रत अली अकबर साईं बाबे ॾे निहारे औलाद वारा हो सीने ते हथ रखो वो वक्त छा हो अगर ते सब्र जा जबल बनिया बीठा पर मुझा प्यारा दोस्तों औलाद जी भी कल्ला मोहब्बत नहीं आ दिले ना शाद का गम कोई दिले ना शाद ही जाने गमे औलाद कोई साहिबे औलाद ही जाने सही अली अकबर बीठा निजात वठन पया खेमे मां सॾ थियो अदी ज़ैनब जो भेण ज़ैनब जो सॾ थियो सैयदा ज़ैनब सॾियो अदा हुसैन महम पाक खेमे जे दरवाज़े ते वियो सकीना जी ख़बर वठां अली असगर जी ख़बर वठां अदीअ जो सॾ थियो आहे पाण खेमे जे दरवाज़े ते आया आहिनि अदी खैर ताए मुझी भेण ज़ैनब मदीनो नाए करबला जो मैदान अदी एड़ो अंगल न कजो जो मां हुसैन पूरो न करे सगा अज मां परदेसी करबला जे मैदान में अज हिनन दुखन हेठ बीठो आयो एड़ी फरमाश एड़ो अंगल सवाल न कजो अदी ज़ैनब थी चेदा हुसैन अंदर अचो साईं अंदर आया सामू इशारो थी करे तो मुझा मोहम्मद ओन बई बचड़ा अज मां सिंगारे तैयार क्या मुझा भा हुसैन अज मुखे महबूब जी हदीस याद आई आ सदक़तो रद्दुल बला सदको मुसीबतन खे तारींदो आ अदा हुसैन हिन खां वधीक ॿियो कहिड़ो वक़्तु ईंदो जो कुंधर जवान शहीद पिया थियनि अज महबूब करीम जे बाग जा गुल शहीद थियल पिया अदा हुसैन अज मां तुझे सिर जो सदको कढां थी अज मूं वटि बकरो ना है दौलत ना है जो तुझे सिर भा जो सदको कढां हे मुंहिंजा ब मासूम बचड़ा करबला में आया
मोहम्मद ओन मुझा भाउ हुसैन अज दिल से इजाजत ले त ये तो ता सदको थियन कुर्बान थियन पंहिंजे बच्चन खे अग में न मोकल मां भेण ज़ैनब जा बचड़ा कबूल पवल मुझे कसई हुसैन अलैहिस्सलाम शहजादन ले निहारियो आ अल्लाह अल्लाह ले वो यारा रब दे हवाले मेले चार दिलां दे बिछड़े हुए फिर मिलांगे किस्मत ने घर मिला दिया शहजादा उठा मामे साईं के भागरदा पिन मामा अज अम्मा जी दिल न नाराज कजो परदेस में अम्मा जो शौक पूरो फरमा मामा सा खुशियां दा कुर्बान थियण जे ला तैयार थियाऊं असा पंहिंजे अम्मा खे अज खुश कंदासीं मामा इजाजत दे अदा उहा कहिड़ी अख हुई जा उन ॾींहुं लुड़कन लारिया हूंदा आसमान में थरथलो ज़मीन थुबण लगी मुंहिंजा प्यारा मलाइकनि ते सख्तो तारी थियो जॾहिं शहजादन भाकर पाता मामे साईं खे इमाम पाक पियो फरमाए मुंहिंजा बचड़ो अवां शौक़ सां निकिता त मामे सां गॾु वञी मुरीदनि जूं दावतूं खाईंदासीं शहर घुमंदासीं पर पुट लिखा जो लिखियो जो निराल में सो अंग कियारी कीअं थिए हाणे पारियो वेठी पार जेको लालन लिखियो लोह में लिखियूं जनी जेतिरियूं लोह कलम में अज उन्हनि ओतिरियूं घड़ियूं घोरण पियूं मुझा नूरे नजरो किस्मत जो किस्मत आ ये लिखो आ किस्मत का लिखा कभी टल नहीं सकता खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता शहजादन के खणी बाहर आयो तंबू का प्यारा मुसलमान भाइरो जीअं जो हथ कढूं जीअं जो पंहिंजे भाकुरनि मां ॿाहिरि कढूं तारीख़ लिखे थी बाज़ हा जेके फुर्ती खाई जल उॾामी विया यदीदी लश्कर में पेवस्त थी विया थोरी देर हकलुनि जो आवाज़ आयो मुंहिंजा प्यारा दोस्तो मगर ज़ालिमनि महबूब जे बाग जे गुलनि ते परे खां तीर तलवार जो मींहुं वसायो नंढड़ा मासूम सैयदा ज़ैनब जा मासूम जख्मन मां चूर चूर थी पिया उन टाइम शहादत जा प्याला पीता हूं ज़ालिमन नेज़न ते मासूमन जा लाशा रखी मथे ॾेखारिया त हुसैन तो जेके पहलवान मोकिलिया असां उन्हनि जो ही हाल कयो आहे मुंहिंजे पाक हुसैन जी नज़र पई सही जे अखियुनि में ज़ारो कतार लुड़क भरजी आया मथे निहारे अर्ज़ के मुंहिंजा मौला हे कहिड़ा ज़ालिमन जिन खे हिननि गुलनि ते तरस न आयो हिननि गुलनि खे छा मिलनि हा हिननि ज़ालिमन हिननि खे शहीद कयो आहे मुंहिंजा मौला तूं गवाह रहजो साईं डोड़ी पया करबला जे मैदान में बिन्ही शहजादनि जा लाशा खणी कुलनि ते रखी शहादत जो रत गलंदो अचे मथे निहारनि पिया मौला ऐ मुझा मौला तुझी रज़ा ते राज़ी आया तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है तारीख़ लिखे थी साईं जे वक्त में शहजादा खणी खेमे जे दरवाजे ते आया फरमायूं अदी ज़ैनब शुक्रिया तुझो थोरो लाईंदासीं तुझो एहसान लाहेबो तो पंजा बचड़ा असां तां कुर्बान कया अदी ज़ैनब अल्लाह तोखे सब्र दीदो मुझा प्यारा दोस्तो जे वक्त में मासूमन जा लाशा जेके सुबह जो अखियुनि में कजल पायो वेठा सुबह जो नंढियूं दस्तारूं ॿधियूं वेठा हथनि में नंढियूं तलवारूं हुयूं अल्लाह अल्लाह वॾा दीदार हा अॼु मुंहिंजा प्यारा उहे नज़र न आया मुंहिंजी दर्द वंदी दिल रो न घणो हो अचनि नथा तप मां छा कयां
कई कास गनिया पमुकम जे हो पुजनी न था तप मां छा क्या बेवस त उठन बार छॾिया असां यार जे वस इख्तियार छॾिया करंदो थो वञे कंहिंजी ग़लतियुनि में अॼु मुरकनी नथा तप मां छा क्या कहिड़ा हाल सफ़र जा हाल थिया सजणनि खे ॾिठे बिके साल थिया नकी दम थो वञे नकी गम थो वञे ॿई खुटनि नथा तप मां छा क्या पर हिकिड़ो अजीब मरालो ॿियो आयो हूं तो मुझा प्यारा वड़ा मरहला वड़ा इम्तिहान पर जरे इमाम पाक जा बचड़ा शहीद थी विया मुझा प्यारा भाई जा शहीद थी विया मुझा दी दोस्तों भाणे जा शहीद थी विया हाणे इमाम पाक पान अकेले सर करबला जे मैदान में निकरे दो खेमे जे अंदर आयो आ सदन बचड़ो बीमार ज़ैनुल आबिदीन बिस्तरे ते बुखार में आ बाबे के ॾिसी उठी भी भाकर पाता हूँ मुझा प्यारा वो मंजर भी ॾिसण वारो हो जै वक्त में हजरत इमाम हुसैन पंहिंजी दस्तार लाहे इमाम ज़ैनुल आबिदीन ते रखी बाबा ही छा पुट मुंहिंजी गादी तुंहिंजे हवाले मुझे मसनद नशी तू हे काफिले जो सालार तू हे काफिलो तुझे हवाले आ तो मदीने पहुंचाए जा जले मदीने पहुंची सजो हाल अखियुनि सां ॾिठो थई नानी जे रोज़े मुबारक में दाख़िल थी मां हुसैन जो हे सजो अहवाल कजा मुझे हाल जी नाने खे सजी ख़बर ॿुधाए जा प्यारा मुसलमान भाइरो केर खेमे में हुयो जंहिंजी अख में लुड़क न आया हूंदा कंहिंजी दिल न रुनू हूंदो जॾहिं साईं पंहिंजे बीमार बचड़े खां मोकिलाइनि पिया दस्तार ॿधन पिया गादी हवाले कनि पिया पुट अवाम जा मुंहिंजे खानदान जो सिलसिलो हलंदो पुट पोइते जी पार त हुजई ख़ुदा जे हवाले आहीं साईं पटको बदराए पंहिंजी गादी हवाले करे ॿाहिरि पिया निकिरनि